सामे एक सौदागर जो पुट खा पियो ॾिसे। मां घोड़े भॼाईंदे भॼाईंदे हिक शहर बस्ती में पुॻो आहियां। हिकु हमरा हुआ जेको सोलनी चिलम पियो थो पीए। वञी हुनखे सलाम ॾिनई। हुन सलाम जो जवाबु न ॾिनुसि। चवणु लॻो यार असां वाणिया आहियूं सो मुस्लमान सलाम जो जवाबु न आहियूं ॾींदा। एतिरे में चवणु लॻो त यार मूंखे पाणीअ जो ढुक पियार। चवणु लॻो यार थांव छूटा न आहिनि कराइणा। बाक़ी हिन उभरंदे पासे ॾे हिकु पीर मर्दा जो घर अथई। तूं हुन ते वेंदे तोखे पाणी बि उहो पीआरींदो ऐं तोखे सलाम जो जवाबु बि उहो ॾींदो। अदा उतां घोड़ो लाड़े रवानो थी पियो उभरंदी तरफ़ ॾे। वञे त छा ॾिसे हिकु छा ॾिसे त हिकिड़ो पीरा मर्द हेठि वेठो आहे ऐं उनजी छोकिरी जेकी आहे सो खट ते क़ुर शरीफ़ जो दौर पई थी करे। अॼु हिन सलाम ॾिनो। हुन वालेकुम सलाम चयुसि। हीउ चवणु लॻो त मां परे खां मुसाफ़िर आहियो आहियां, पाणीअ जो ढुक पीअंदुमि। अदा पीरा मर्द पोइ ते लोणो वराए पंहिंजी छोकिरी खे चवणु लॻो मां क़ुर शरीफ़ खे ढके हिन मुसाफ़िर खे पाणी त प्यार। अदा हुनजी छोकिरी त एॾी ख़ूबसूरत हुई जो बेअंत। अदा हुन क़ुर शरीफ़ ढके अंदरां वई वटो पाणी जो भरे। अॼु हिन खे ॾियण वारी हुई त सौदागर जे पुट खे जाग थी पई। अदा इहो हिन खा पे ॾिठो। हीउ परेशान थी वियो। चवणु लॻो बणा हीउ मूं छा ॾिठो। अदा सुबुह आयो साजर पंहिंजे पीउ खे चयईं त भाउ हाणे मूं हीउ ख़्वाबु ॾिठो आहे सो मां ख़्वाब जी ताबीर जे कॾ थो वञां। अदा पीउ हिनखे ॾाढा इलाज कया। भाउ हाणे ख़्वाबु आहे हले सचो आहे हले कूड़ो आहे तूं ईअं कीअं निकिरी पवंदे। ईअं न कर बेली। हीउ न मुड़ियो छोकिरे ख़्वाबु ॾिठो त घोड़े ते चढ़ी ऐं हकले हो करे कुझु दुनिया जूं खुर्जनियूं भरे रवानो थी पियो। अदा हकिलंदो होकारींदो वेला वक़्तु वठंदो खाईंदो पीअंदो अची हुन शहर बस्ती में पुॻो आहे। साॻो हमरा सोनी चिलम पियो थो पीए। अची हुनखे सलाम ॾिनई। हुन न चयो त मां असां वाणिया हूंदा मुस्लमान जो सलाम न आहियूं वराईंदा। हिनखे दिलि सां ॻाल्हि लॻी त वाक़ई मां सही जॻह ते पुॻो ऐं ख़्वाब जो ताबीर बि मूंखे हिते ई मिले थो। हीअ आहे। चईं यार मूंखे पाणीअ जो ढुक प्यार। हुन चयो यार पाणीअ जो भरियल थांव ख़राब न आहिनि कराइणा छूटा न आहिनि कराइणा। सो बाक़ी उभरंदे पासे न हिकु पीर मर्दा जो घर अथई। तूं उन ते वञो तोखे सलाम जो जवाबु बि उहो ॾींदो ऐं तोखे पाणीअ जो ढुक उहो पीआरींदो। अदा हिन उभरे तरफ़ ॾे घोड़ो लाड़े सिधो सो हुन साॻे हमरा वतायो। ॾिठे त वाक़ई पीड़ा मर्द हेठि ज़मीन ते वेठो आहे। उनजी छोकिरी खट ते क़ुर जो दौर पई थी करे। अदा हिन सलाम ॾिनो। हुननि सलाम वरायो। चवणु लॻो त मां मुसाफ़िर आहियो आहियां परे खां सो पाणीअ जो ढुक पीअंदुमि। अदा हुन पोइ ते लोणो वराए पंहिंजी धीउ खे चयो मां परे खां मुसाफ़िर आहियो परदेसी सो हिनखे पाणीअ जो गिलास त प्यार। अदा हिनखे पाणी उहो साॻो ॾिनई। अदा हिन पाणी पी ऐं पोइ ते मोटी हुन जो गिलो टपी घोड़े तां लही पियो। हाणे सोचे त हिते को धंधो दाड़ी कयां त ख़बर बि पए त हीअ छोकिरी मूंखे ॾींदो या न। छोकिरी का एॾी सुहिणी हुई उन सौदागर खे वणी वई। अदा सौदागर वटि नाणो जाम हुयो। सौदागर उते देरी न कई हिकु दुकानु ख़रीद करे उन ते अहिड़ो कमु कयईं सो पंहिंजे हिसाब सां जेका बि वॾा वॾा वापारी हुया उन्हनि खां अची अनाज ख़रीद कयो हिन। अदा अनाज ख़रीद करे पंहिंजे हिसाब सां हिनखे सौदे वापार जी ख़बर हुई जो त सौदागर त हुयो न। अदा अची चवणु लॻो अदा मां हीउ अनाज खपाईंदुमि तव्हांखे अधु ते अधु ॾींदुसि। जंहिं जॻह ते तव्हांखे टके में मण थो मिले तव्हांखे टके में 2 मण ॾींदुसि। सो ग़रीबनि खे इलियान करे छॾींदा मुंहं तां खणो बसि मूंखे रुॻो तव्हां टको ॾिजो 2 मण खणिजो मां इहा सखावत थो हलायां पंहिंजी। सो ग़रीबनि खे राइतीअ में थो ॾियां। अदा चारो तरफ़ माण्हू अचे पुॻा हुन वटि इहो खेर चालू कयो हिन। अदा टके में 2 मण पिया मिलनि। हर कंहिं सोचियो त बणा हिते भलो आहे टको बि हिते भलो। अदा हर कोई हिन हिसाब सां ख़रीदारी करे पियो। हिनखे हफ़्तो ॾेढ थी वियो हिन जो इहो कमु हलियो पिए। अदा उन शहर जा हिकु वाणियनि जा पुट वॾा वॾा डीलर जेका वॾेरा माण्हू हुया उन्हनि जा पुट सिधो सो हुन सौदागर वटि अची पुॻा। सौदागर ॾिठो त बणा अहिड़ा माण्हू हीअ त ग़रीब आहिनि ई कोन। हीअ बि के वॾा माण्हू मोॾे आया न। नौकर खे चईं वारो कर इन्हनि लाइ टेबल वेबल तयारु कर। हीअ अचनि त पाण में केचरी कयूं त कहिड़े कम लाइ आया न। हिनखे ख़रीदारी त कोन्हे कई न। हीअ जेका वॾा माण्हू आया आहिनि ज़रूरु को कमु हूंदो न। अदा नौकर देरी न कई हिननि खे पंहिंजे हिसाब सां टेबलियूं वेबलियूं रखी ॾिनई। हिन अची वेठो। अदा हिनखे चवणु लॻा यार तूं वॾो कमु चालू कयो आहे सो पंहिंजे हिसाब सां वॾी सखावत वारो कमु कयो आहे सो माण्हुनि खे अधु ते अधु बचति करे ॾिनई। सो हाणे टके में 2 मण
ग़रीब जेको आहे सो हूअं हिकु मण वठे हाणे 2 मण था मिलनि, वॾो फ़ाइदो थो ॾिए। सो असां इहो तुंहिंजी तारीफ़ ॿुधी असांजी पुॻाऊं तुंहिंजी ॾाढो। तूं केरु आहे, काथों जा, कीअं हिते असांजे मुल्क ते अॼु हीउ कमु चालू कयो आहे तूं। अदा हिन फेराए तोराए सॼी ॻाल्हि उहा खाबारी करे तेर बितेर करे अचे उन साॻे पीड़ा मर्द ताणी अचे पुॻो। चई हेतिरे मां हीअ ॻाल्हि आहे, सो हीअ छोकिरी जेकी आहे पीड़ा मर्द जी, सो इन जे करे आयो आहियां। हाणे इहा पुछा ख़बर हूंदी तव्हांखे, इहा कंहिंखे ॾिनल आहे या वेठल आहे, थोरो के करायो। अदा हिननि चवणु लॻुसि, यार इहा छोकिरी वाक़ई बि सुहिणी आहे, जंहिंजी ॻाल्हि थो करे इन जी वॾी तारीफ़ आहे। अले केतिरा माण्हू हिते आया आहिनि पर कंहिंखे ॾिनल वरितल कोन्हे। चई उहो छाजे करे ऐं कीअं? चवणु लॻो यार इन पीड़ा मर्द जो हिकु शर्त आहे, सो शर्त को बि पूरो करे कोन सघियो आहे। सो जेकॾहिं तूं वटि आहे ताक़त त पोइ शर्त ॿुधाईंदा पूरो करे वेंदे। चवंदा ॿुधायो। हिन चवणु लॻो था पीड़ा मर्द जो शर्त इहो आहे, हिकु इन जे अङण ते खूह आहे। चवे थो इहो खूह मूंखे दौलत सां जेको बि भरे ॾींदो, सो मुंहिंजी छोकिरी उन जे हवाले आहे, उन सां शादी कराईंदोमांसि। सो इहो शर्त आहे। हाणे खूहनि जा वात डंगर भरणु दुनिया त कोन भरे सघंदी। सो माण्हू हले केतिरा पंहिंजे हिसाब सां ज़ोर ॾिनो, पर कंहिं वटि इहा दुनिया एतिरी आहे कोन खूह भरे सघे। अदा हिन चयो त यार हाणे इन के लाइ मां पंधु कयो आहे ऐं मां कमु कंदुमि बि सही, पर तव्हां मुंहिंजा दोस्त हो, तव्हां केतिरी मदद कंदव मुंहिंजी? हीअ चवणु लॻा यार जे दोस्ती जो लक़ब ॾिनो अथई, कोठी कोठी दुनिया जी असां बि ॾींदासीं। जे तुंहिंजो कमु थिए त इहा त भली ॻाल्हि आहे। तूं कंहिं मुल्क जो ॿुधाई थो सौदागर आहे, सो असां चवंदा तुंहिंजी भली मदद कयूं जे तूं अहिड़ो कमु थो करें त। अदा हिन अहिड़ो कमु कयो, अची पंहिंजे हिसाब सां वियो, वञी उठ दुनिया जा पंहिंजे घरों भरे आयो, पंहिंजे हिसाब सां पी वरिता बि। हिननि संगतनि बंगतनि खां वठी उन खूह में उछलींदो वियो, खूह त तरे में बि पूरो थारो कोन आयो। अदा हिन अहिड़ो कमु कयो, रसी बि वरितई, कुहाड़ बि वरितई, ऐं उहो सौदागर काठियूं मेण चालू थियो। हिन जो जेको इश्क एतिरो छोकिरीअ सां लॻी वियो जो हीउ पंहिंजे हिसाब सां चरियो थी वियो। हीअ चवे ईअं पियो त काठियूं करे बि टको ख़र्चु करे पियो, 4 आना खूह में विधे पियो। हिन जो इहो कमु चालू थी वियो। सुबुह सां वञे वरी काठियूं करे वरी शाम ते विकिणे, जेका 5 रुपया थियनि अधु ख़र्चु करे, अधु त वरी खूह में उछले। अदा हिन जो इहो कमु चालू थी वियो। हाणे जेको सौदागर जो पुटु सौदे वापार में ॼाणे काठियुनि मां छा ॼाणे हथनि में लिफूं पइजी वियूं, पर हीउ मुड़े कोन पियो। हाणे हीउ टको कीअं इहो छा गुॾिया खूह कीअं भरिजेसि हाणे? पर हिन कोशिशि जारी रखी। चवंदा आहिनि हिमत मदा, मतिलबु त हिमत बंदा मदद ख़ुदा। हिन जेको बि हिमत कंदो सो पोइ हिते उहो कॾहिं बि न पवंदो। अदा हीउ हिकु ॼाणे पंहिंजे हिसाब सां काठियुनि ते वञे पियो। हीउ पंहिंजे हिसाब सां हथनि ॾे ॾिसी, पेरनि ॾे ॾिसी, पंहिंजे लटनि ॾे ॾिसी, हीउ धक ते वेही अफ़सोस करे हेठि कंधु करे वेही रहियो। अदा एतिरे में राह रवां रबानी वहे पई, हले केतिरा माण्हू अचनि वञनि पिया, हीउ हेठि कंधु कयूं वेठो आहे। हिकु अलाह लोक फ़क़ीर उतां किरास थियो, अचे गोॾो गोॾे सां लॻी, मतिलबु त ॾाढो वेही अची हिन सां कचहरी करणु चालू कई। चवणु लॻुसि ॾे हाल अहिवाल, हिन हफ़ाले हिन अहिड़े आरे परे कहिड़े हिसाब सां तूं हिते वेठो आहे ऐं छा तोसां वेधन आहे? चवणु लॻुसि सौदागर जो पुटु त हाणे तूं मूंसां ॿधल कोन्हे को, सो राह रबानी वहे थी पई, हले केतिरा अचनि वञनि था, सो तुंहिंजो कहिड़ो कमु आहे जो मूंखां पुछा थो करे? सो तूं बि पंहिंजी राह वठि। हीअ तरह में चवणु लॻुसि मां तोखे ॾिसां थो तूं परेशान थो नज़र अचें, आख़िर ॻाल्हि छा आहे मूंसां क्लियर कर। अदा हिन छोकिरे सॼी तेर पितेर ॻाल्हि करे वञी हिन जॻह ते हाणे हीअ हाल लॻा पिया आहिनि मुंहिंजा। हिन अहिड़ो फ़क़ीर अहिड़ो कमु कयो, पंहिंजे हिन टुआल जी ॻंढ मां हिकु हिन खे टको छोड़े ॾिनई। चई हाणे हीउ टको अथई, हीउ टको जंहिं महिल बि तूं काठियूं करे वञे, जेका टका ओॾो बचनि उन टकनि में टको विझी उन खूह में उछलियूं ऐं पोइ ते हलियो अचिजांइ, पर पोइ ते लूणो न हणजांइ। सुबुह जे खूह जो संभाल जांइ, इंशाअल्लाह कमु थी वेंदो। अदा हिन पीरा मर्द खां हुन खां वरितई छा गुॾिया त फ़क़ीर खां हिन टको ऐं पंहिंजी गंढ में ॿधई ऐं काठियुनि जी भरी करे वञी बाज़ार में खपाए। उन मां जेका 5 रुपया टको पैसा मिलियसि, सिधो सो शाम जे टाइम में उन में उछले उहो सिधो सो हलियो वियो, जिथे बैठक कई हिन जी सुम्हंदो वञी उते सुम्ही पियो वञी। अदा सुबुह ते अचे त ॾिसे त भणा खूह त फुल लॻो पियो आहे, पर खूह जे आॻनि ते बि दौलत लॻी पई आहे। हिन ॾिठो त भणा वाह जो कमु थी वियो, सिधो सो वञी पीरा मर्द खे वठी आयो। चए संभाल पंहिंजे खूह खे, हीउ खूह दुनिया सां भरियो पियो अथई। पीरा मर्द जो ॾिठो त भणा वॾो कमु थी वियो,
इन महिल चवणु लॻो त मुंहिंजो शर्त पूरो थी वियो, वञु पंहिंजे हिसाब सां मुलो वठी आयो, छोकिरी सां शादी थो करे आई। अदा आहे पंहिंजे हिसाब सां मुलो वठी आयो, कुझु रेवड़ियूं भुॻड़ा बि वठी आयो, विराइण ते मूंखे छॾी, मां त उअई बि कंजूस हूंदो आहियां। अदा हिननि जो शू त मुले निकाह पढ़ियो ऐं मां विराइण चालू कयो। ॿ टे मुठियूं ॿियनि खे ॾिनमि, मुले खे 7 मुठियूं ॾिनमि, मुठियुनि खां ठहे बि न पियो मूंसां। मां त कंजूस बि ॾाढी कई, पर त बि मुलो ॾिसी पियो वञे त भला कंजूस करे थो। अदा हिन जी पंहिंजे हिसाब सां निकाह भॼी वियो। अदा निकाह भॼी वियो, राति उते रहियो। सुबुह ते शहज़ादी उहा साॻी छोकिरी खणी पंहिंजे घोड़े ते ऐं हकलियो करे रवानो थी पियो। हाणे एतिरा टाइम में हिन लोड़ियो, जेको बि हेॾां होॾां हिन जा हथ पेर सूर कयईं हिन जे करे। ऐं हिन खे कंहिं बाज़ार ॾिठनि, शहर ॾिठनि, उहो टपी ॿी बादशाही में जंहिं महिल आया, हिन खे बुख लॻी। हिन चयो त बणाए ही मौत मतिलबु बुख लॻी आहे, सो हीअं मसइलो आहे, हेतिरो तुंहिंजे लाइ लोड़ियुमि, हेतिरो कुझु कयुमि, सो हाणे छा थींदो, बुख बि ॾाढी लॻी आहे। अदा उहा छोकिरी चवणु लॻसि, बहरहाल बाबे त तोखां खूह वरितो सॼी दुनिया जो, तूं पंहिंजी दुनिया लुटाए उते पुॻो आहे। हाणे मूंखे त बाबे टको बि घरां कोन ॾिनो, सो हाणे मूं वटि काशे कोन्हे का, जेकॾहिं मां बि तुंहिंजे कढायां जे मूंखे खाराईंदे पाण बि खाईंदे। हिन चयो त मुंहिंजा बि हाल इहे लॻा पिया त मूं जेको कुझु हुयो सो पिणे खे ॾेई छॾियो, हाणे काशे आहे कोन। अदा एतिरे में छोकिरी चवणु लॻसि, हाणे मूंखे हिकिड़ो टुवाल आहे, हाणे हीअ टुवाल खणी तूं बाज़ार में ॾेई आ। हिन जी टुवाल जी केरु क़ीमत ॾेई त कोन सघंदो, पर तूं वञु कोशिशि कर, माना काथो मिली पवे 5 रुपया जेका मिलनि, सो पंहिंजे हिसाब सां खाइण लाइ कुझु वठी आ त भला खाऊं। अदा ही पंहिंजे हिसाब सां उहो टुवाल खणी कंहिं वण हेठां पंहिंजे घोड़ो बि छॾियईं ऐं उहा ज़ाल बि छॾियईं, ऐं हीउ सौदागर जो पुटु निकिरी पियो। अदा हकिल न हो कंदो बाज़ार जी तरफ़ वञे पियो, हिकु ठॻु हिन खे आम्हूं साम्हूं अची वियो। अदा नए माण्हूअ खे ठॻु परे खां सुञाणी वियो त हीउ नओं माण्हू आहे, अची हिन सां मिलियो, हाली हवाली लिबास लसबा मतिलबु त चस्का ॾियणु लॻुसि, मिर्च मसालो गॾाइणु लॻुसि। अदा केरां काॾे थो वञे, छा मसइलो आहे, कीअं मसइलो आहे। हिन चयो यार मां ग़रीब आहियां, परदेसी आहियां, परे खां आयो आहियां, सो हाणे ॿी मौत काशे कोन हुई, सो हीउ टुवाल वञा थो बाज़ार में खपाइण। पोइ जेका 5 रुपया थिया सो होटल तां मानी ख़रीद करे, सो घर वारी गॾा उन खे खाराए पाण खाईंदुमि, बुख लॻी आहे। अदा उहो ठॻु चवणु लॻुसि, हाणे हिन क़ीमत त हिन जी बहरहाल तोखे 50 रुपया मस ॾींदा, पर मां तोखे 100 रुपया ॾियां थो, हीअ टुवाल मूंखे ॾे। अदा हिन 100 रुपया वरितो हुन ठॻ खां ऐं टुवाल ठॻ खे ॾिनई। ऐं ठॻ चयसि त ठॻ पुछा कयईं त भला हाणे होटल बोटल को ॾस त मां मानी टिको ई वठी अचां। अदा हिन अहिड़े हिसाब सां होटल ॾसियुसि जेको परे विथीर को घणो हुजे, चई भाई हीअ तरफ़ वञे उभारियो, उभारे खां पोइ हीअं वेंदे वरी उतरे पासे ॾऊं बहरहाल उहो होटल अथई, इन बाज़ार में ॾिसंदे तोखे लभे वेंदो। अदा उहो ग़रीब शख़्स जेको सौदागर जो पुटु हुयो, उहो साईं होॾे निकिरी पियो। हीअ सिधो सो टुवाल खणी उन वण हेठां आयो, बड़ हेठां जिते हिन माई छॾी हुई ऐं घोड़ो, सिधो सो उन माईअ वटि ठॻु आयो। ठॻ अची हिन खे टुवाल ॾेखारियो, चई अधो असांजे घर आयो आहे, अधो त चवे त हाणे भाॼाई खे वठी आहे, जे नथी अचे त हीअ निशानी ॾेखारेसि। औरत ॾिठो त बणा टुवाल त वाक़ई मुंहिंजो आहे, शायदि भला हिन खे ॾिनो अथई, जाई बि मतिलबु मूं वटि मुड़ुसु मोकिलियो हुजे, हिन खे त वठी अचेसि। अदा औरत उन ठॻ तां हली पई। अदा ठॻ सिधो सो औरत खे वठी ऐं बादशाह जे दरबार में अची पेश थियो। साईं औरत बि हुनजे सफ़ा ॿरे पई। बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत, पंहिंजे घर में गॾियूं वाड़ियूं वेठो आं, औरत त हीअ ॾिस औरत। बादशाह जो ॾिठो त बणाए औरत त वाक़ई बि आहे। ठॻ खे चई ॾे हाल हल, छा खपे तोखे, केतिरो खपे। अदा ठॻ खे पंहिंजे हिसाब सां जेको घुरियुसि बादशाह हुनखे ॾिनो, ऐं ठॻ खां हुन बादशाह ख़रीद औरत कई। अदा जॾहिं बादशाह औरत ठॻ ख़रीद करे आयो, औरत चयुसि ख़बरदार बादशाह सलामत, हू त खणी ठॻ हुयो, मूंखे कहिड़े बि हिसाब सां ठॻे आयो, पर तूं बादशाह हुआ, ईअं मूंखे हथु लाहींदे त मतिलबु त बगल खां हूंदा ई कोन। सो मुंहिंजो मुड़ुसु तुंहिंजी बादशाही में जहिड़ो जाॻो घुमंदो अचे थो, जंहिंजो मुड़ुसु मरी वेंदा आहिनि ते बि 12 मतिलबु त 4 महीना 10 ॾींहं अध ताईं वेंदियूं न, मूंखे 3 महीना खपनि। मां 3 महीननि खां पोइ सोचे तोसां शादी कंदुमि, बाक़ी अॻे हिन विच में कुझु बि थियो त पोइ सम्झींदो। अदा बादशाह सोचियो त हाणे इहे मुंहिंजे हथ में आहे, मां बादशाह आहियां, मूंसां केरु पुछंदो। अदा हिन छोकिरी खे चई चलो ठीकु आहे, 3 महीने तोखे इजाज़त आहे। हिन खे चवणु लॻी त मूंखे पंहिंजे हिसाब सां महलात जेकी ठहियल त इहा ॾे। अदा बादशाह जी नवेल की महलात अलॻि हुई, उन में हिन खे विहारे बानियूं नौकर सभु कुझु ॾिनईसि।
अदा हूअ उॾे रहणु लॻी, छॾ हिन खे वठि हुन खे। अदा हू जो पंहिंजे हिसाब सां मोटी अचे साॻे बड़ वेठा मानी वठी त कारियर कख अचे हिन यार पेरा खयां, पेरा खई त ॾिठई त बणा हीअ त हिन ई बाज़ार में वई आहे, हिन ई बादशाही में वई आहे। हाणे छा कयां? अदा हिन पंहिंजे हिसाब सां जेका हुन 100 मां टके पैसे मां जेका पैसा बचियासि मानी त हिन खां कोन वणी, अचे उते चूणनि ऐं कुझु सगुन जा वग़ैरह वग़ैरह सामान वठी ऐं होका ॾियणु चालू कया। अदा ही घोरारू बणिजी वते पियो, होका ॾींदो हलंदो, हकीलंदो होकारींदो, पंहिंजे हिसाब सां अची बादशाह जी मलात खां नवेलिक खां टपियो त हिन खे आवाज़ु कन ते पियो शहज़ादीअ खे। अदा हुनखे जॾहिं आवाज़ु कन ते पियो उन महिल बानीअ खे सॾु करे चवणु लॻी त हिन खे वञो, चईं चूणनि वारे खे सॾु करे आ, सो मां चूणियूं पाईंदमि, सो हाणे वारो कर। अदा बानी ऑर्डर मिलियो। जॾहिं बादशाह जो बानी डुक वई वञी हिन यार खे झलियईं, चईं त बादशाह चई थी त मां चूणियूं पाईंदमि। अदा सिधो सो दरवाज़े अची ही बीठो, बानी चयो हुनखे, बानियुनि खे चवणु लॻी शहज़ादी तव्हां हिन पासे न बीहो, मथां को नओं माण्हू न अचे न ॾिसे मूंखे मथां, मां हिन खां तव्हां पंहिंजे मुंहं सां चूणियूं पाए वठां। अदा हिन जो त बहरहाल चूड़ियूं हुयूं ई कोन, हिन वारो मुड़ुसु हुयो, अची चवणु लॻसि ही वठि 5000, हाणे हीअं कर को भलो घोड़ो ख़रीद करे ऐं जुमे जी राति जेकी हाणे अचे थी पई हिन रोशनदान जॻह जे परे पासे ॾांहुं रोशनदान खां अची तूं घोड़ो झल, सो मां ईंदी माए, सो तोखे हिते टप ॾेई लहंदमि, तूं पंहिंजे हिसाब सां घोड़े ते खयूं हलियो वञजांइ। घोड़ो न भलार उठ उठ, सो सोरी आम अदा उठ ख़रीद करे अचिजांइ, अचे हिन रोशनदान खां अॼु झलजांइ त पोइ पंहिंजे हिसाब सां मां हितां टप ॾींदमि, अचे हुन उठ जे मथां पवंदमि, तूं खयूं हलियो जांइ, जेकॾहिं बची वियमि त तुंहिंजी, जे मरी वियमि त भला हिकु सूर कयूं, पोइ लाॻी थो वञजांइ पंहिंजी बादशाहीअ में। अदा सौदागर जे पुटु अहिड़ो कमु कयो, वियो शहर मां वञी उठ ख़रीद करे आयो। अदा उहा राति अचे वई पंहिंजे हिसाब सां, हिन लटा कपिड़ा पंहिंजे हिसाब सां ख़रीद कया, हिन खे 2-3 हज़ार सवाइ ॾिनई, कुझु खाधो पीतो बि हिन सवायो खाधो, हूअं त बुख ते हो। अदा खाई पी उठ बुठ खणे सिधो सो हुन में कुझु विहाणा कुझु सवड़ियूं विझी आयो, जीअं मां बादशाह खे धकु न लॻे, अची हुन रोशनदान खां झले मार हथ में करे ही यार टेकड़ी ॾेई वेही रहियो। अदा अक्सर तव्हांखे ख़बर आहे त जेको ढातल घणो हूंदो आहे सो हुनखे निंड बि जल्दी ईंदी आहे। यार ही 2-3 मिंट वेठो त हिनखे निंड वठी वई। अदा ही निंड वठी वई, ही त निंड पजी वियो। अदा छॾ हिनखे, वठि था उहो हमरा हिकिड़ो चोर पियो आयो, साॻो ठग भराल आयो पे, जी माईअ खे खयो ऐं हिन खां ट्रॉल ख़रीद कयूं, उहो ठग आयो, ॾिठे त बणा हमरा सुतो पियो आहे, उठ बीठो आहे। हिन जी अखि ओचितो पजी वई त उहा बादशाहज़ादी बि मलात लहे थी पई, हिन बि पंहिंजे हिसाब सां उठ खे छिकियो ऐं बादशाहज़ादी बि सिधो सो टप ॾिनो, अचे उठ में पई, उन में साॻे पलंग ते पई, उठ जे ते पलाणीअ ते। अदा हिन अचो साॻे हुन पटियो ठग। अदा हू यार उते सुतो पियो, हुन खां रसो कटियूं पंहिंजे हिसाब सां, बादशाहज़ादी खयूं, ठग साॻो वेंदो रहियो। अदा हकील न होकारींदा वञनि पिया हेॾां होॾां, जॾहिं कुझु मंज़िल करे हलिया, अॼु बादशाहज़ादी खे चवणु लॻी, बादशाहज़ादी हिन खे उठारे खे त ॾे हाल वाल भला बादशाह। सौदागर ॻाल्हाए खिलई कोन, छो छा मसलो आहे? अदा हिन पोइ ते लोणो वराए चई, छाजो सौदागर, छाजो फलाण, ॻाल्हायां ॿोलायां किन न, तूं वरी बादशाह तो भॼी आई त पाण गले छा थी सम्झे? हिन ॾिठो हञ बणाई त साॻो ई ठग, हञ बणा मरी वियसि। हिन चयो ठग खे चवणु लॻी, तूं आहे पर मां बि मां आहियां। अदा हिननि जो पाण में बेस थी वियो। अदा हलंदे हकील न होकारींदे हाणे ठग पंहिंजे हिसाब सां वञे पियो, अची हिते असुर थियो। अदा मुला बांगू पे ॾिनियूं, हिते उहा छोकिरी चवणु लॻसि त हाणे हीअं कर, ठग खे चवणु लॻी त मां तुंहिंजो, तुंहिंजी तूं मुंहिंजो, हाणे हिकु कमु कर, हाणे मुला जो पियो तो आज़ान ॾे, मुला खे वठी आ त 2 हरफ निकाह जा पढ़े त हक़ मेहर जे हिसाब सां मूंखे ज़ाल करे तूं राय, मां तुंहिंजी तूं मुंहिंजो। अदा हिते ठग खे ॻाल्हि ज़हन में वेठी त छोकिरी सही थी चवे, भला ईअं कयां। अदा हिकु वणु हुयो, हुन वण हेठां उन छोरीअ खे बि छॾियईं, बहरहाल शहज़ादीअ खे बि, ऐं पाण ठग सिधो सो भॻो वञी मुलो आज़ान ॾेई बीठो ई कोन, अची पुगुसि ते मूंसां ॿार गॾु मूंखे निकाह विझराए। अदा मुला खे चई निकाह पढ़ हली मूंसां ॿार गॾु, सो असां परदेसी आहियूं, सो अॼु सुभाणे वेंदा हलिया, तूं ॿुधुमि त आज़ान पियो थो ॾिए त भला मां निकाह विझी छॾियूं। अदा मुलो हिन खे वठी सिधो सो हुन तरफ़ आयो, हुन अहिड़ो कमु कयो, साॻे वरी घोड़े ते उठ ते चढ़ी ऐं हकले होकर रवान थी पई।
अदा हकील होकार ने अचे पई हिकु बादशाह ऐं बादशाह जो वज़ीर उहे बि सुबुह साझ जो शौक़ु शिकार जे तरफ़ रवाना थी पिया। ॾिठनि न बणा हिकु औरत आहे सो ऊठ ते चढ़ी थी अचे। अदा वज़ीर चवणु लॻो मुंहिंजी त बादशाह चवणु लॻो मुंहिंजी। अदा जी औरत हिननि जे वेझो पुगी। औरत खे चवणु लहो हेॾे ऊठ ते ऊठ तो हेठि। अदा जीअं छोकिरी उहा ऊठ तो लथी चवणु लॻी त वज़ीर चवे त मुंहिंजी, बादशाह चवे त मुंहिंजी। हिन चयो तव्हां विड़ो न थींदमि त हिकिड़े जी। चई हा। चई हाणे मुंहिंजो हिकिड़ो कौल आहे, फ़ैसिलो आहे, जे तव्हां क़बूलु कयो त पोइ मां ॻाल्हि कयां। हिन बादशाह ऐं वज़ीर चवणु लॻा असांखे क़बूलु आहे, तूं ॻाल्हि कर। हिन छोकिरे चयो हाणे तीर कमान मूंखे ॾियो, मां हितां गज़ चिताए हणां थी। जिथे को बि अगल गज़ खणी आयो तीर सो मुंहिंजी ज़ाल उन जी मां शादी उन सां कंदमि। अदा छोकिरीअ बि चिताए तीर उन तरफ़ हयो जिथे बूढ़ा झंग हुयो। अदा तीर जो हईं त बाबा हू बि भॻाओ, वज़ीर बि ऐं बादशाह सिधो सो वञी तीर खे ॻोल्हणु चालू कयां। इहे अहिड़ो कमु कयो तरार कढंदे ऐं ऊठ जी बि जंग वॾियईं ऐं हुन घोड़े जी बि जंग वठी हिकिड़े घोड़े ते चढ़ी हकिले होकर रवानी थी पई। अदा ही त पंहिंजे हिसाब सां तीर ॻोल्हनि था। अदा हू पंहिंजे हिसाब सां जेको ठग मुला वठी आयो ॾिठे न बणा कारीअर आहे कख, उहो पंहिंजे हिसाब सां ॻोल्हणु लॻो ऐं हुनजे मुड़ुस खे बि जाग थी पई जेको होॾे बीठो हुअसि। हुन ॾिठो त बणा हन औरत त आहे ई कोन। अदा उहो बि पंहिंजे हिसाब सां ॻोल्हा कई। अदा उहो बि पंहिंजे हिसाब सां अॼु हुन त ठग सां मिलियो। ठग चयो त भाई हीअं औरत हेड़े आरे परे, हुनजो यार मूंखे बि न जाच आहे। अदा उहे बि निकिरी आया सिधो सो वज़ीर ऐं बादशाह वटि। बादशाह ऐं वज़ीर खे चवनि भाई हेड़े आरे पारे औरत। चई हा यार इहा असां सां बि करे वई। चई हलो त हलूं। अदा ही 4 ॼणा हुन छोरीअ खे कढंदा। अदा हकील छोकिरी उहा घोड़े ते वञे पई हलंदी होकारंदी। अॼु दरिया जे कपर सां हिनखे राति पजी वई। अदा हिन अहिड़ो कमु कयो, उते घोड़े खे ॿधी ऐं पंहिंजे हिसाब सां मथां चादर विझी ऐं सुम्ही पई। अदा हिकु सौदागर वञे पियो ॿेड़ो कायो त उन सां गॾु भाउ हुजे पंहिंजो। अचे ॾिठे त बणा हिकिड़ो जंगल में शुआ पियो थिए। अचे ॿाहिरि चवणु लॻो इहो छा आहे, जिन आहे भूत आहे छा आहे। हू चवणु लॻो यार अलाए छा आहे। भाउ निंढो चवणु लॻो, हाणे भाउ खे वॾो निंढो चवणु वॾो जेको आहे त निंढे भाउ खे चवणु लॻो वञी ॾिसी आहे त छा आहे। अदा हिननि ॿेड़ो झले दरिया जे कपर ते। भाउ खे हू निंढो चवणु लॻो त भाउ जेकी शइ बि हुई उहा मुंहिंजी शइ थींदई। हुन चयो हा हा तुंहिंजी शइ थींदी। अदा सिधो सो आयो ॾिठे त बणा शहज़ादी सुती पिया, अहिड़ी ख़ूबसूरत हसीन। उनजे मुंहं तां लटो लही विया, उनजो शुआव आयो। अॼु हिनखे लोॾा ॾेई उथारियईं। हिन जो केरु? हिन चयो जिन आहे भूत आहे छा आहे। चवणु लॻो त मां जिन न भूत आहियां, सो इंसान ऐं बचड़ो आहियां। मां राति जे टाइम में घोड़े ते चढ़ी हुयमि, शौक़ु शिकार कयल था पर रुली वई आहियां, हाणे ख़बर नथी पए। चवणु लॻो अचु त हलूं। चई काॾे। चई ही सौदागर आहियां मां फलाणो, सो ही मुंहिंजो सौदो बीठो आहे, सौदागर आहियां, ॿेड़ो बीठो आहे, ॿेड़े ते चढ़ त हलूं। चवणु लॻो त ॿियो केरु अथई। बादशाह त पुछा करणु लॻी त ॿियो केरु अथई। चवणु लॻो त हिकिड़ो भाउ आहे मूंसां गॾु। चवणु लॻी निंढो ते वॾो। चई आहे वॾो भाउ आहे। चई पोइ एॾे न हलई, मुंहिंजो घोड़ो बीठो आहे भलो, तूं मां हीअं था हलूं। चई त उहो तुंहिंजो भाउ हलंदासीं त तुम्हारो भाउ तुंहिंजो वॾो आहे, तोखे कोज़ो करे वेंदो, चवंदो त हाणे हीअ मुंहिंजी आहे, सो तोखे ॿ टे पादर बि हणंदो। चई न न अहिड़ो कुझु बि न थींदो, उहो मुंहिंजो भाउ आहे, मां हुन सां अॻे ॻाल्हायो आहे त बसि मुंहिंजी आहे जेकी शइ बि आहे। अदा चई चलो ठीकु आहे, जे तूं ॻाल्हायो त भले हलो। अदा उहा छोकिरी बादशाह दादी ऐं उहो साॻो वज़ीर जो भाउ, उन्हनि छोकिरे सौदागर जो भाउ सिधो सो ॿेड़े ते आया। जॾहिं सौदागर जो ॾिठी त बणा सौदागर जी त दिलि बेईमान थी पई। भाउ जी परजी लानती, हीअ मुंहिंजी आहे। भाउ जो इहा बेईमानी थो करे। चई कुझु बि थिए चुप कर डंदरू। अदा भाउ खे हिन ॻाल्हाए ॾाढो हेॾा चुप कराई। अदा हिनखे भाउ खे त ॾाढो साड़े थिए पियो। सौदागर उन कहिड़ो कमु कयो, वञी पंहिंजे घोड़े ते विहारियईं उन शहज़ादीअ खे। अदा हेॾे होॾे ओसो पासो ॾेई ऐं हिनखे दॿाइणु लॻी शहज़ादी। ॾिठी तोखे चयमि न त हलूं हेॾे न होॾो हलूं, हलंदी भाॻ त हाणे बूथ इहो किटली लॻो पियो वञे। हाणे वेठो वाशियूं शिक त ख़बर पवे। अदा बादशाह दादी ईअं चवंदी वई, हुन भाउ खे वॾी कावल थी वई, तरार कढंदी ठका खणी भाउ खे हणी विधई। उन भाउ जी मुंडी होॾे वञी किरी। अदा एतिरे में उहो दरिया में उछलण वारो भाउ जो लाश, एतिरे में बादशाह दादी चवणु लॻसि चरियूं जा ही भाउ जो लाश दरिया में किथो उछले। दरिया में उछलंदे त वरी बि कुमियूं कछूं ऐं मछियूं खाई वेंदियूं। इन करे साइड ते घोड़ो मतिलबु ॿेड़ो बीहार, पोइ हिते खॾ खणी हिनखे पूरे शहर जंहिं महिल बि ईंदा वेंदासीं पिया, दुआ 2-3 कुल पढ़ी वेंदासीं पिया, तो सवाबु मिलंदुसि पियो। हाणे इहो कमु कर। अदा हिन बादशाह दादी ॻाल्हि ॿुधी ऐं सदो सो लथो हुन ॿेड़े तां अची खॾ खोटणु चालू कयो। बादशाह दादी चवणु लॻी हीअं खोट, हेतिरी खोट, हेतिरी खोट। हाणे तव्हां खोटे पूरी कई। हाणे हिन जो मतिलबु त हेठां मतिलबु माण्हू जो ठाहे सिस्टम।
अदा पंहिंजे हिसाब सां उहो ठाहिणु वेठो। बादशाहज़ादी पोइते आई, सिधो संहुं उन ॿेड़ा उन्हनि जा कटे रसा ऐं ॿेड़े ते चढ़ी हकले कोई रवानी थी पई। अदा हीअ जो हेॾे होॾे सामी तयारु करे बीठो, मथे लूणु हणे त ॾिना ॿेड़ो न वरी बादशाहज़ादी। हिन चयो त हाय अबा घोड़ा करे वरी भाउ जो लाश लटे पंहिंजे हिसाब सां उन मथां रोए पियो वेठो। एतिरे में यार हू बि अचे 4-5 पुॻा चवणु लॻा त छा थियो, जा अहिड़ी औरत आई जे हेरे हारे, पर हीउ कमु करे वई मूंसां, वॾो लखनि करोड़नि जो सामान बि मुंहिंजो खणी वई, मूंखे भाउ बि माराए वई। चई यार इन हालत असां सां बि कई आहे। चई हल त हलूं। अदा उहे 5 ई 6 हिन जे कढ लॻी पिया। हीअ ॿेड़ो काए हला हकले हुकाए रवानी थी पई। हिकिड़े बस्तर गाह ते हिकिड़ो जो बादशाह जो कोल हूंदो, जेको बि बादशाह उतो टपंदा हुआ त सुंग भरींदा हुआ उन्हनि जो, न त अॻे न टपंदा हुआ, न त उहे ॿेड़ा रस्त थी वेंदा, मतिलबु त बीहारे छॾींदा उते, जेको बि सुंभ न भरींदो। अदा हिन सौदागर लटा पिया, हुन शहज़ादीअ सौदागर लटा पाए अचे। हिकिड़ो सौदागर चवणु लॻुसि त हिते हाणे बादशाह जो सुंभ भरणो आहे, जे न भरींदासीं त बादशाह नाराज़ थी वेंदो ऐं वॾो कमु ख़राबु थींदो। अदा सिधो संहुं उते लाड़े हलिया, हिनखे मर्दाना वेस हुजनि, सौदागर लॻी पियो वञे, सिधो संहुं वई अचे बादशाह जो सुंभ भरे। बादशाह जो सुंभ भरे जो मोटी त उते हिकु अदा वज़ीर हुयो। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे त हीअ बादशाह सलामत, हीअ सौदागर न पर हिकु औरत आहे। एतिरे में बादशाह चवणु लॻो चरियो आहे त हूअ औरत कीअं आहे, सौदागर आहे, वॾो मर्द, औरतूं के सौदा वापार कंदियूं न। अदा वरी बि चवणु लॻो वज़ीर त सौदागर न आहे पर हिकु औरत आहे। अदा बादशाह पुछणु लॻो तूं कीअं सुञाणी? चई हाणे हीअ जेकी औरत आहे सो विख साॼी जेकी आहे खणंदी, खाॿी खणंदी आहे, अगल पेर खाॿो खणंदी आहे, जेकॾहिं सोर मर्द हुजे त साॼो विख खणी आहे। इन चयो इन में मां सुञातोमांसि त ॿियो वरी मूंखे लछणनि में लॻे थी औरत आहे। चई हाणे पोइ छा कयां? चई हिन जी दावत कर, दावत ते घुराइसि, जेकॾहिं तूं हीअं कमु कर बाज़ार में घुमाइसि, बाज़ार ओड़े में घुमाइसि जिते हलवा मिठाइयूं रध पचा थिए, चूड़ियूं वग़ैरह हुजनि, त पोइ उन में ख़बर पइजी वेंदी। अदा हिनखे ख़बर पइजी वई। बादशाह दादे कीअं ॿुधायो त बादशाह वज़ीर हे ॻाल्हि आहे, हीअ प्लान आहे, सो तोखे सुञाणे अंदरि शक मौजूदु, तूं सौदागर न हिकु औरत आहे, सो हाणे हीअ ॻाल्हि अथई। अदा हिन अहिड़ो कमु कयो आहे, विख बि पंहिंजे हिसाब सां तब्दील कयईं ऐं बाज़ार में वई उहे चूड़ियूं जेकियूं हुयूं उते बादशाह खे चवणु लॻी त चूड़ियुनि जे सामान में किथे आंदो, उते मायुनि सामान में को मर्दनि जो सामान कोन्हे आहे। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां वरी वियो मर्दनि जे सामान में तराइयूं, तलवार वग़ैरह ॿिया जेका मर्दनि सामान हुआ, ओड़ा चूंडे चूंडे मर्दनि जा सामान खयां। बादशाह वज़ीर ते कावड़ थियो त हे ॾिस मर्द आहे न, जॾहिं मर्द खे कीअं ख़बर पई त हीअ शइ कम जी आहे। अदा पंहिंजे हिसाब सां वरी हिन वज़ीर चयो न हीअ असांजी औरत आहे। अदा मोटी आया, जीअं हाणे हिकु कमु कर, सुबुह ते शिकार ते मोकिलींदासीं, जे शिकार जेको हूंदो सो जेको बि शिकार मारे थो सीर हुनखे पाण ॾिए। अदा वज़ीर जो कौल ॿुधी बादशाह वरी सुबुह ते चयो बा शिकार ते हलणो, वरी उन छोकिरी शहज़ादी खे वठी त हली पिया अकेले होकार। हाणे हीअ तीर हणे पई कंहिं शइ खे, हुनखे लॻे ई कोन। अदा पंहिंजे हिसाब सां हिनखे कमु मारियो बि कोन। वरी आया त बादशाह जे वज़ीर चयो त बाबा हाणे शिकार त खणी कोन थियो, पर हाणे हिकु नदी आहे, हिते सनानु करिणो आहे, विञणो आहे, सो हाणे सभु गॾिजी विञंदासीं। अदा एतिरे में हुन चयो त यार मूंखे सर्दी आहे, बुखार आहे, सो मां जीअं पाणी सां विञंदुमि त मूंखे हरकत थी पवंदी। सो हिन ॾाढा हेॾे होॾे टोड़ा ॿोड़ा हाणे हिनखे जान छॾाए वई। अदा मोटी पंहिंजी बादशाह में आया। अदा बादशाह हिनखे इजाज़त ॾिनी। वज़ीर खे ॾाढियूं थुकर लॻी त वज़ीर तूं ग़लति हुई, सो हीअ औरत ई मर्दो हीअ औरत किथे आहे? अदा उहा शहज़ादी हकले होकारे वरी कंहिं ॿी बादशाही में वई, उते बि हिननि खे सुंभ भरणो हुजे। अदा नौकर वरी चयो त हिन बादशाहीअ ते बि असांखे सुंभ भरणो आहे, सो बस्तर गाह ते ॿेड़ा हिन बीहारिया ऐं सिधो संहुं वई, पर उहो मर्द न हो, उहा बादशाहज़ादी हुई, उन बादशाहज़ादीअ जो सुंभ भरणो हो। अदा बादशाहज़ादीअ हिनखे ॾिठो, ख़ूबसूरत नौजवान हसीन आयो आहे, अचे हिनखे चवणु लॻी त काथों विलायत जो आहे। हिन पंहिंजे हिसाब सां धाकणा फेंक छॾिया त हितां जी आहियां, हितां जो आहियां, सो सौदे वापार ते निकितो आहियां, सौदो वापार कंदो आहियां, सौदागर आहियां। चवणु लॻो त पहलवान ऐं दलेर थो ॾेखारे, नौजवान थो ॾेखारे, हाणे तुंहिंजो ॿेड़ो मां हाली बंदि थी कयां, तोखे ॿेड़ो ऐं पंहिंजे हिसाब सां पोशे ॾींदुमि, मुंहिंजो जॾहिं हिकिड़ो कौल पूरो कंदी। चवणु लॻो त ॿुधाए। चई यार हिकिड़े फलाणे 7 समुंड पार हिकिड़ी मुंहिंजी भेण रहे थी, जंहिंजो नालो आहे गुलिस्तान।
हाणे मूंखे इहा ख़बर आणे ॾे त गुल सां छा कयो या गुलिस्तान सां छा कयो। इहा ख़बर आणे ॾींदे त बहरहाल तोखे मां छॾींदुमि, न त तोखे माराईंदुमि, तुंहिंजा ॿेड़ा बि रस्त कराईंदुमि। हिन चयो यार हाणे छा कयां, मसइलो वॾो आहे। हाणे चए घोड़ो ऐं खुर्जिन दुनिया जूं खण मारे निकिरी पियो। अदा उहा शहज़ादी निकिरी पई त घोड़ियूं दुनिया जूं भरे छा कॾहिं खुर्जिनियूं ऐं हकले होकाए रवाना थी पई। 7 समुंड पार खां जी ख़बर हीअ हिन खे आणे ॾींदी तॾहिं हीअ आज़ादु थींदी। अदा हकले होकारे रवाना थी पई, हलंदी वञे पई जंगलनि मां वेला वक़्तु वठंदी खाईंदी पीअंदी। हाणे भर मुंहुं खणी केरु हाणे हिन ख़बर न आहे त कहिड़े तरफ़ वञिणो आहे। 7 दरिया समुंडनि छा कयां, हलंदे हकलंदे होकारे हिकु भर बिरान में हिकु वॾो वणु हुजे पेड़, उन जे हेठां अची घोड़ो ॿधी 2-3 मिंट चई भला आराम कयां। अदा एतिरे में निविड़ी पई सुम्हण वारी करे पई त एतिरे में हिकु नांग वासिंग उन वण ते चढ़ियो पियो वञे। गुरड़ पखी जा बचा हुजनि उहे खाइण पियो वञे। हिन ॾिठो त बणाई बचा खाई वेंदो, ज़्यान कंदो। अदा हिन नांग खे मारे उन जा गभा करे उन अखिरे विझी आई। अदा गुरड़ पखी जो इहो कोलो इहो बचनि खे चवंदो, मां जॾहिं बि मोटां मूंखे शिकार न लॻंदो मां तव्हांखे खाई वेंदुमि, त मुंहिंजे अचण खां अॻे हेॾे होॾे थी वञिजो। अदा जीअं गुरड़ पखो आयो उन ॾींहुं उनखे शिकार कोन लॻो। हीअ बचा हिन जा हेॾे होॾे टाइमी थी विया। हू जो आयो त हुन गतरा खणंदो वात विझंदो खाई वियो। हिन हकल कई त बचाए मुंहिंजा खाई वियुमि। चवणु लॻा त तूं असां सभु सही सलामत आहियूं, तूं खाधा ॿिया शइ आहे। त हिननि खां पुछा की गुरड़ पखी त ॾे हाल वाली छा खाधो। हिननि सॼी बचनि तेर पितर ॻाल्हि कई, चई इहो शहज़ादो नौजवान वेठो आहे, सो इन हीउ कमु कयो आहे, सो असांखे जान बचाई अथई ऐं तूं बि खाधो असां बि खाधोसीं। एतिरे में गुरड़ पखी खे अॻे ख़बर पइजी वई त हीउ हिन मक़सद लाइ लिखतो आहे। सो गुरड़ पखी हिन खे चयो त भला बचनि खे त बणा हुन नमक जी मार बि नथी पएव, हुनखे उस अची वई तव्हां छांव बि न कई आहे। अदा गुरड़ पखी हेठि लही थोरा पर जो पंहिंजा छांव कयईं हिन ते त हिन खे जाग थी पई। हिन जो गुरड़ पखी ॾिठो, गुरड़ पखी हिन सां ॻाल्हाइणु लॻो त मां तोखे सम्झां थो, तूं हिन मुसाफ़िरी ते वञे थो 7 समुंड पार। चई हा तोखे की ख़बर पई। चई हा इन बादशाह जी बादशाही में मां 2-3 चकर वियो आहियां, बादशाह वाक़ई बि इहो कमु कयो आहे। सो हाणे तूं इन कम में निकितो आहे, पर तोखे हाणे हिकु कमु करिणो पवंदो। तूं मुंहिंजे बचनि खे वॾो थोरो कयो आहे, अहिड़ो मूंखे बि खारायो अथई, तुंहिंजो नमक खाधो असां हाणे तोते थोरो असां बि कहण था चाहियूं। अदा हिन गुरड़ पखी अहिड़ो कमु कयो। हिन खे सलाह ॾिनई हाणे वॾो हिकिड़ो सान ख़रीद करे आ, तोखे दुनिया जाम आहे, सान ख़रीद कंहिं बि माल मुकाया उन जा 7 मतिलबु त 7 टुकड़ा कराए, 7 टुकड़ा गोश्त जा कराए ऐं पंहिंजे हिसाब सां उहे मोते बि रखई, पाण बि चढ़। मां समुंड क्रॉस कंदुमि, टुकड़ो गोश्त जो घुरंदुमि, तूं मुंहिंजे वात में विझंदे मां अॻी न वेंदुमि। सो 7 टुकड़ा पूरा थींदा, 7 समुंड पार बि थी वेंदा, तोखे मां अची उन बादशाह जी आॾो लाहींदुमि अचे। अदा हिन देरी न कयो, उन महिल हिकिड़ो ॾांदो वठी आयो अॼु पंहिंजे हिसाब सां कोई 7 गभा करे हिन पंहिंजे हिसाब सां हिन ते गुरड़ पखी ते रखी पाण चढ़ी वेठो। अॼु गुरड़ पखी उॾाम कई ते बा समुंड क्रॉस करे वरी हिन खे टुकड़ो घुरे, हीउ टुकड़ो ॾियसि गोश्त जो, वरी खाए हकले होकाए रवाना थींदा। ईअं 7 ई समुंड पार करे अदा उहो गोश्त बि खुर्जी भरिजी वई, उहा मतिलबु त पूरो थी वियो। अची उन पासे में लाथे आॾो बादशाहीअ जे। चई हाणे इहो बादशाह हिते इन परे पासे न बादशाह जी दरबार अथई, तूं हलियो वञो, हीउ मुंहिंजो खंभु कयूं वञे, थोरो इज़ा ॾिजांसि, मां अॼु तो ते निकिरंदुमि। अदा पंहिंजे हिसाब सां हिन अहिड़ो कमु कयो, सिधो सो वियो उन बादशाह जे आॾो, मतिलबु उन बादशाह जे दरबार में आयो। अॼु बादशाह वटि आयो, बादशाह ॾिठो नओं माण्हू आयो आहे मूं वटि। अॼु हिन खां पुछिया कीअं त ॾे हाल वाल खेरे मचणु थियो आहे। हीउ चवणु लॻो त मां ग़रीब माण्हू आहियां, सो मूंखे हिते नौकिरी खपे, मां नौकिरी कंदुमि। एतिरे में बादशाह चवणु लॻुसि हाणे ॿी का नौकिरी कोन्हे का, मुंहिंजा हूंदा न छा ॻोल्हियां 3 नौकर, सो मूंखे राति जो 3 पहर छा ॻोल्हियां मतिलबु ज़ोर ॾींदा न, ऐं 4थे पहर लाइ नौकर खुटल हुयो, जे 4थे पहर लाइ तूं बीहे त मां तोखे ॾियां थो, पर ॾींदो मां रुपयो राति जो। हाणे पहर पूरो थी त पहर ते ॿिए खे 3 खे 4थे खे पहर हिकु नौकर ते रखियलु आहे, सो हाणे तुंहिंजी वधि मर्ज़ी। अदा बादशाह हिन खे पंहिंजे हिसाब सां नौकिरी ते बीहारे छॾियो। बादशाह पंहिंजे हिसाब सां दरबार ख़तमु थी वई, सिधो सो हुन उते ई उते बादशाह जी दरबार ते पलंग ठहियलु, हुन पलंग ते सुम्ही पियो ऐं हिन खे चवणु लॻो तूं नओं आयो आहे, पहिरियों पर तूं मूं ते चोंगी कर ऐं मूंखे ज़ोर ॾे, बाक़ी बक़ाया तूं हिननि नौकरनि खे मुआरनि खे उथारिजांइ, उहे ज़ोर ॾींदा। अदा हिन अहिड़ो कमु कयो,
पहिरें पहर खां वठी हिन बादशाह खे ज़ोर ॾियणु लॻो हेॾां होॾां। अदा मर्द जो ऐं औरत जो ज़ोर में फ़र्क़ु आहे। हिन 2-3 मिंट ज़ोर थोरा ॾिना त बादशाह खे निंड वठी वई। अदा बादशाह खे निंड जो वठी वई। अदा पहर पूरो थी वियो। बादशाह पासो फेरियो। बादशाह पुछा के केरु? चए साॻो साईं नओं नौकर जेको आयो आहियां। चवणु लॻो चरिया तुंहिंजो पहर त पूरो थी वियो आहे, हाणे तूं ॿिए नौकर खे उथार। चए हाज़ुर साईं उथारियां थो। अदा वरी हिन बादशाह खे ज़ोर ॾियणु चालू कयईं। वरी त बादशाह निंड पइजी वियो। अदा पहर पूरो थियो। वरी बादशाह पासो फेरियो। वरी पुछा कयईं केरु? चई साईं साॻो नौकर। चई हाणे चरिया तोखे जो मूं चयो त ॿिए नौकर खे उथार, तूं यको पियो थो पाण जी निंड फिटाए, ॿिए नौकर खे उथार। हिन चयो चलो ठीकु आहे, मां उथारियां थो। अदा वरी बादशाह खे निंड वठी वई। अदा बादशाह निंड रहियो। वरी ही ज़ोर ॾियणु चालू कया। अदा वरी जॾहिं टियों पहर पूरो थियो, बादशाह पुछा कई, पासो फेरियो त केरु? चई बा साॻो नओं नौकर। हिन चयो अड़े चरियो तो न आहे, अंधो तो न आहे, छा मसइलो आहे तोखे मां 3 चकर चयो आहे त 3 चकर तूं चयो त हा हाज़ुर तूं उथारे, ॿिए खे छो नथो? तूं पंहिंजी निंड छो फिटाई आहे? मां रुपयो ई ॾींदोमांइ, वधीक पैसा कोन ॾींदोमांइ, तूं लालच करे तो ज़ोर ॾीं जा। ॻाल्हि ॿुधाए छा आहे तुंहिंजो मक़सदु? इहो तोखे टियों पहर जेको तूं पियो ज़ोर ॾे, आख़िरी पहर रहियो तूं उथारे कंहिंखे नथो छो? अदा एतिरे में ही चवणु लॻुसि, बादशाह सलामत मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाए त गुलिस्तान तोसां छा कयो ऐं तूं गुलिस्तान सां छा कयो? एतिरे में बादशाह चयो त हाणे इहा जे तूं ॻाल्हि ॿुधणु थो चाहीं, पर मां तोखे ॻाल्हि लाज़मी ॿुधाईंदुमि, पर तोखे मां जेरो न छॾींदुमि। चई भली मूंखे मारे छॾ, फांसीअ चढ़ाए छॾ, गबा गबा करे छॾ, पर मूंखे इहा ॻाल्हि लाज़मी ॿुधाए। चई तुंहिंजो इहो कमु न आहे, तोखे कंहिं ॿिए मोकिलियो आहे, पर हाणे तूं ॻाल्हि ॿुधंदे, पर उन ताणी तोखे पहुचणु न ॾींदुमि, अॻे तोखे मारींदुमि। चई चलो ठीकु आहे, तूं मूंखे मार जाए। अदा बादशाह हिन खे तेर पितर करे ॻाल्हि ॿुधाई त मुंहिंजी हिकिड़ी ज़ाल हुई गुलिस्तान, जंहिंसां मां बेइंतहा मोहबत कंदो हुअमि। एतिरी प्यारी हुई जो दुनिया खे का औरत बहरहाल कंहिंखे मुड़ुस खे प्यारी न हूंदी जेतिरी मुंहिंजो प्यारु हुन सां हुयो। पर हूअ अहिड़ो कमु कंदी हुई, हुन वटि इल्मु हुयो। हूअ 7 फेरियूं उबतियूं ॾींदी हुई मुंहिंजे खट खे, 7 फेरियूं सुबतियूं, मुंहिंजी निंड मुंडियूं ऐं हिकु देव सां मिलणु हली वेंदी हुई। अदा देव सां मिली पंहिंजे हिसाब सां वरी मोटी ईंदी हुई, अची सुम्ही पवंदी हुई। हिकु ॼाणे मां निंड जो नाटक कयो, हिन 7 उबतियूं ॾिनियूं, 7 उबतियूं, पर जेको निंड न हूंदो उनजी निंड न आहे मुंडबी, जेको निंडियलु हूंदो उनजी मुंडबी आहे। अदा मुंहिंजी निंड कोन मुंडी, मां हिन जे कढ लॻुसि, पर मुंहिंजे कढ वरी कारो कुतो मुआरो जेको हुयो उहो बि कढ अची पियो। अदा इहे सिधो सो वञी देव सां मिलण लाइ वई। देव खे 2-3 कलाक सवया थी विया, हिन इंतज़ार बि कयईं। अदा हीअ सिधो सो देव वटि पुगी। देव खे कावड़ अची वई। चई एॾी देरि छो करे आई आहियां? ईअं चवंदे 3-4 चंबा हिन खे वाहे कढे। अदा मुंहिंजी ज़ाल सां मोहबत घणी हुई, मां पंहिंजी ज़ाल खे ॾिसी बर्दाश्त न करे सघियुमि, सो मूंखे कावड़ अची वई। मां देव ते हमिलो कयो, मुआरे कुते ऐं मां देव मारे विधोसीं। अदा देव जो मारे विधोसीं त मुंहिंजो कुतो ऐं मां जो देव मारियो त मूंखे कावड़ वठी वई। पोइ पंहिंजी जॻह ते पलंग ते कुतो विहारींदो आहियां ऐं कुते जी जॻह ते मां पंहिंजी ज़ाल ॿधी छॾी आहे। मतिलबु त औरत अहिड़ियूं हूंदियूं न, सो बेवफ़ा हूंदियूं न। हाणे कुते वारी जॻह बि आहे, खाइण पीअण जी जॻह, सो हाणे कुते खे जेकी शइ विझंदो हूंदो आहे उनखे थो विझां, जेको बि उनजो खाधो पीते जो सामान हुयो, थांव ठिकुर वग़ैरह, उन में हुनखे पियो थो हलायां, खारायां पीआरियां। इहा हुनजी सज़ा आहे। सो इहा ॻाल्हि पूरी थी वई, हाणे तोखे मारींदुमि। अदा बादशाह खे चवणु लॻी, बादशाह सलामत, हाणे आज़ान जो टाइम बि थियण वारो आहे ऐं बांग बि अचण वारी आहे। मूंखे भली मार, फांसी चाढ़े, तुंहिंजी मर्ज़ी, पर मां निमाज़ पढ़ंदुमि। निमाज़ पढ़ंदुमि, सो हाणे निमाज़ पढ़ण जी इजाज़त ॾे। अदा बादशाह चयो त भला निमाज़ जो फ़र्ज़ु आहे, तूं भली अदा कर, तोखे इजाज़त आई। अदा ही पंहिंजे हिसाब सां वियो, कोरो खणे लेट्रिन में, लेट्रिन जो दरवाज़ो ॾेई पंहिंजे हिसाब सां गुड़ पखी खे थोरो खंभ खे तौड़ीने, गुड़ पखी जीअं आयो तीअं हुन ॼंगुनि में हथ विधियूं, इहो तो वञे। बादशाह आवाम रड़ियूं कयूं हेॾां होॾां, पर हू त ॻाल्हि ॿुधियूं हो तो वञे। अदा 7 समुंड पार करे जिथां खयों त गुड़ पखी अची उते लाथईंसि। अदा पंहिंजे हिसाब सां हुन खां मोकिलाए गुड़ पखीअ खां ऐं घोड़ो साण करे सिधो सो हुन बादशाह ज़ादीअ वटि आयो। बादशाह ज़ादीअ खे सॼी तेर पितर करे ॻाल्हि ॿुधाईं त तुम्हारी भेण जेकी हुई सो हीअं कमु कयो ऐं हीअं तुम्हारे जेको भेण जो आहे उन क़ैद करे छॾियो, हाणे इहा सज़ा आहे हुनजी, इहा भली लोड़े पई, इहो कमु छो कयईं? अदा हिन चयो त मां हले केतिरनि सालनि खां इहा ॻाल्हि ॿुधी हुअमि, पर केरु सही जवाबु आणे न पियो ॾिए। तुंहिंजी वॾी महिरबानी, हाणे जेकॾहिं तूं चाहें त हीअ बादशाही तुंहिंजे हवाले आहे,
सब कुछ तुझे हवाले आ, मां भी तुझी ज़ाल आहियां, तू मूंसां शादी कर। बादशाहज़ादी खे चवणु लॻो त मां शादी तोसां नथो करे सघां। चवणु लॻो त मुंहिंजो वाइदो थियलु जेको बि आहे ख़बर आणे ॾींदो, अधु बादशाही राज भाग मां शादी बि उन सां कंदुमि, मुंहिंजी बादशाही उहा संभालींदो। अदा ही उते हथी को थियो। थोरी देरि खां पोइ हू यार बि अची पुॻा हिन खे जॾहिं बादशाही मिली। अच्छा उते जो पुॻा पंहिंजे हिसाब सां हर को दाऊं खणी बादशाह जे दरबार में आयो त हीअ ॻाल्हि आहे, हीअ ॻाल्हि आहे, हीअ ॻाल्हि आहे। अदा हिन अहिड़ो कमु कयो, हुन मुड़ुसु पंहिंजे नाले आर्डर ॾिनई। नौकरनि वज़ीर खे वारो कयो, हिन खे खंभे खणी वञो की होटल वठी वञो सैलून वारे ते, हिन खे साफ़ था कराए अचो। अदा जंहिं महिल हुनखे नौकरनि खयो त हुनजे पेट में साह ई न रहियो। मुट बुट हलियो आयुसि जी हले छा कंदो, बादशाह आर्डर ॾिनो आहे नौकरनि खे, त नौकर खणी सिधो सैलून ते, सैलून वारे खां ठाराए वार ॾाढी अशो बशो करे सफ़ा VIP करे ॿींजारे ऐं बादशाही लिबास पाराए सिधो सो बादशाह पंहिंजी मतिलबु त घर वारी घुराए, उहा पंहिंजे हिसाब सां सॼी तेर पितर करे हुन ॻाल्हि कयईं त मां हिकु औरत आहियां, सो मुंहिंजो मुड़ुसु हीअ आहे, तुंहिंजो मुड़ुसु बि हीअ आहे, जे तोखे क़बूल आहे त हीअ बादशाही इहो संभालींदो। अदा हुनखे बादशाही मिली वई। जेका बि पोयों जिजो हुयो चोर खे वठी उन ठग खे ॾाढी कावड़ में उन फांसीअ चढ़ाए छॾियो। बाक़ी जेका बादशाह वज़ीर हुया उन्हनि खे पंहिंजे हर्ज ॾिनो त बाबा तव्हां पंहिंजे हिसाब सां वञो। बाक़ी सौदागर खे चईं त हाणे तूं हिकु कमु कर, तुंहिंजो जेतिरो बि नुक़सानु पियो आहे तुंहिंजो भाउ मोह आहे, सो मुंहिंजी ग़लती का बि न आहे, तूं मारियो आहे, सो हाणे हीअ जेकी दुनिया दौलत उन ॿीण ॾियां थी, भली पंहिंजी उन बादशाही संभाले जे हिते वज़ीर थी रहीं, तोखे मां वज़ीरी पे ॾियां थी, सो हाणे तुंहिंजी वधीक मर्ज़ी। अदा उहो सौदागर पंहिंजे हिसाब सां मोटी वियो। अदा उहो सौदागर जेको हुयो पंहिंजो जेको मुड़ुसु हिनारो, उन बि चयो त हाणे मां हीअ बादशाही कोन संभाले सघंदुमि, बादशाह पंहिंजे हिसाब सां हीअ हाणे जंहिंखे वणेव तंहिंखे ॾियो। सो हाणे चयो बादशाह सां चयो त हाणे हिन सौदागर जो भाउ मरियो आहे, हीअ बादशाही हिन करे ॾियूं, पंहिंजे हिसाब सां हल त हलूं हुन बादशाहीअ ते। अदा उहा बादशाहज़ादी ऐं सौदागर जो पुटु सिधो सो पंहिंजे पीउ वटि सौदागर वटि आयो। अॼु पीउ हिन लाइ रोई रोई सफ़ा नूर अखियुनि जो विञाए छॾियो हुई। अची उन वटि पुॻो, अॼु पीउ खे चई भाउ मां अची वियुमि, हीअ 2 राणियूं वठी अॼु पुॻो आहियां तव्हांखे। अदा पीउ ॾाढो ख़ुशि थियो, धूमधाम सां दुबारा शादी उन्हनि खे करायईं। सो कंजरियूं कुसनि पई, बकरियूं नचनि पियूं। सो दोस्तो कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु कयां तव्हांखे इहा कहाणी ज़रूरु पसंदि ईंदी। जे पसंदि अचेव त सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो ऐं वक़्तु दुआउनि में यादि रखंदो। वधीक कुर्बान अली कलोड़ खे